जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं चांवरनि जा खीचा जेके ॾाढा कुरकुरा और टेस्टी ठहंदा। स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे ॿुधाईंदसि त इहे खीचा तव्हां घर में कीअं ठाहियो। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। पसंदि अचो त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। सभिनी खां पहिरियों असांखे पाणी गरम करिणो आहे त हिते मां 2 कोप पाणी खयो आहे। 2:1 जो रेशो खणणो आहे। 2 कोप पाणी त 1 कोप उन में असां अटो विझंदासीं। 2 कोप पाणी मां चङी तरह बॉइल कयो आहे। उन में लूणु विझंदासीं पहिरियों, स्वाद अनुसार लूणु। उन खां पोइ उन में विझंदासीं असां अधु चमचो जीरो, चिली फ्लेक्स। क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। तव्हां चाहियो त हिते कारा मिर्च बि विझी सघंदा आहियो। इन खां पोइ विझंदासीं पिंच ऑफ बेकिंग सोडा। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं 2 चमचा चानियो जंहिंखे विझंदासीं असां चानियो आहियूं, मतिलबु पापड़ खाड़ जिनखे चइबो आहे। 2 पिंच विझंदासीं जंहिंसां पापड़ जेको आहे। इन खां पोइ असां इनखे चङी तरह बॉइल कंदासीं, चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे चङी तरह बॉइल कंदासीं। जॾहिं पाणी बॉइल थी वेंदो उन खां पोइ असां हिन में 1 कटोरो चांवरनि जो अटो विझंदासीं और अटो विझी करे इनखे मिक्स नाहे करिणो। ॾिसो हिन तरह खॾ ठाहिणी आहे और इनखे असां ढके करे रखी छॾींदासीं 1 खां 2 मिंट। बिल्कुलु इनखे पहिरियों घुमाइणो न आहे। 2 मिंटनि खां पोइ असां ढकणु खोले करे इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इन मां जेके ॻुड़ आहिनि उहे कढणा आहिनि, ॾिसो। और घटि बाहि ते इनखे असां सिजाईंदासीं। लॻभॻि 5 मिंट उनखे सिजाइणो आहे। सिजाइण खां पोइ असां इनखे प्लेट में कढंदासीं और इनखे असां ग्लास जी मदद सां, ॾिसो, हीअं चङी तरह मैश कंदासीं। बिल्कुलु ॻोड़ा कढणा आहिनि और बिल्कुलु इनखे स्मूथ ठाहिणो आहे असांखे। इनखे 2 दफ़ा असांखे सिजाइणो आहे। पहिरियों मां पाणीअ में सिजायो आहे, ॿियों दफ़ो वरी मां तव्हांखे ॾेखारींदसि कीअं सिजाइणो आहे। इनखे मां ग्लास सां चङी तरह स्मूथ कयो आहे। थोरो सो तेल लॻाए इन जा नंढा नंढा असां बॉल्स ठाहींदासीं। ये बॉल्स रेडी थी वेंदा त इन्हनि बॉल्स खे असांखे वरी सिजाइणो आहे, मतिलबु बाफ़ ॾियारणी आहे। या त इडली स्टैंड जो इस्तेमालु कयो या वरी इनखे असां कुकर में बि सीटियूं हणाए सघंदा आहियूं। लॻभॻि अधु कलाकु असांखे इनखे इडली स्टैंड में रखी करे सिजाइणो आहे, मतिलबु स्टीम करिणो आहे। या वरी हिन तरह, ॾिसो, रिंग रखी करे पाणी विधो आहे दॿे में, इहे बॉल्स विझंदासीं और हिनखे ढके करे असां रखंदासीं जीअं हिन में पाणी न वञे। इनखे लॻभॻि 5 खां 6 सीटियूं हणाईंदासीं जीअं चङी तरह सिजी वञे। छाकाणि त अटो जेतिरो बाफ़जंदो, जेतिरो सिजंदो, ओतिरो जेको खीचो आहे असांजो सुठो ठहंदो आहे। अगरि इहो बाफ़ियल न हूंदो बराबरि त जेको असां खीचो ठाहींदासीं न, सुकण महिल उहो फाटी पवंदो आहे। इन जे करे असांखे चङी तरह इनखे सिजाइणो आहे, मतिलबु बाफ़णो आहे। उन खां पोइ असां इनखे वापसि कढंदासीं प्लेट में। वरी असांखे इनखे मैश करिणो आहे चङी तरह। गरम आहे और गरम गरम में ई असां इनखे मैश कंदासीं। त ग्लास जो इस्तेमालु कंदासीं, छाकाणि हथ सां कंदासीं त हथु सड़ी वेंदो। त पहिरियों बि असां गरम गरम में ई मैश कयोसीं, हाणे बि बिल्कुलु गरम में करिणो आहे। जेतिरो असां इनखे मैश कंदासीं ओतिरो इहो स्मूथ थींदो वेंदो। ॾिसो, बिल्कुलु स्मूथ थी वियो आहे। थोरो सो तेल लॻाए वापसि असां इनखे लसो कंदासीं। ऐं बिल्कुलु बि इहो थालीअ ते न चिपकंदो। और इन नंढा नंढा बॉल्स ठाहे करे असां उन मां खीचा ठाहींदासीं। साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। ॾिसो, हे चाणियूं ठाहे रखियूं आहिनि मां। हाणे अचो त इन मां असां ठाहींदासीं खीचा। चाणियूं तयारु करे असां उनखे कैसरोल में रखंदासीं और गरम गरम में ई असांखे इन मां खीचा ठाहिणा आहिनि। इहो प्रोसेस जेको आहे मैश करणो हुजे, स्टीम करे वापसि असां जेको मैश कयोसीं, सभु जेको आहे असांखे गरम में ई करिणो आहे। खीचा ठाहिण जे लाइ मां OHP शीट जो इस्तेमालु कयो आहे, जेका थुल्ही प्लास्टिक ईंदी आहे। ॾिसो, हिन तरह प्रेस कंदे असां हिन मां खीचा ठाहींदा वेंदासीं और हिनखे गोल शेप ॾियणी आहे। बिल्कुलु हथ जो या तरीअ जो इस्तेमालु कजो और इज़ीली इहो स्प्रेड थी वेंदो आहे। मथीं OHP शीट कढंदासीं और हेठीं वारी OHP शीट खणी करे असां पलटाए हिनखे सुकाइण लाइ रखंदासीं। तेल लॻल हूंदो आहे त इन करे इज़ीली इहो निकिरी वेंदो आहे, चिपकंदो न आहे। त जेॾीमहिल तव्हां OHP शीट ते रखंदव त ओॾीमहिल असांखे उनखे चङी तरह ऑयल सां ग्रीस करिणो आहे। अहिड़ी तरह सभु खीचा असां सुकाइण लाइ रखंदासीं उस में। और हिकु ॾींहं में, ॾिसो, हे इन तरह सुकी विया आहिनि। उन खां पोइ 2-3 ॾींहं ॿिया बि असां हिनखे थाल में विझी करे उस में सुकाइण लाइ रखंदासीं। जीअं मां ॿुधायोमांव, गरम गरम में असां मैश कंदा आहियूं त उन जे करे पापड़ जेको आहे सुकण महिल फाटंदो न आहे, मतिलबु खीचो जेको आहे फाटंदो न आहे। वरी मां तव्हांखे तरे बि ॾेखारे रही आहियां कीअं फुंडे थो पियो मस्तु। चानियो ऐं सोडा विझण जे करे
इहो चङी तरह फुंडंदो आहे ऐं अछो बीहंदो आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। जय झूलेलाल।